तोखां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवाणी। ढोरनि जी चोरी ऐं फुर जी वारदातुनि में मुलज़ मुख्य जवाबदार गिरफ़्तार। वारदात में इस्तेमाल थियल हथियार हथ, चोरी दौरान 2 गऊं, 1 रिपीटर हथ। केस दाख़िल। तफ़सील मूजिबि 22 अक्टूबर 2024 ते राति 2:30 वॻे बनोरिया ज़रीफ़ फार्म वटां नामालूम जवाबदारनि 600 पिकअप मां 2 गऊं, 1 रिपीटर, 4 मोबाइल फ़ोनियूं, 87,000 रोक रक़म चोरी करे फ़रार थी विया हुआ, जंहिंजो केस घारे थाणे ते दाख़िल कयो वियो हो। एसएसपी डॉक्टर मोहम्मद इमरान ख़ान जे सख़्त हुक्मनि ते एसएचओ घारो इंस्पेक्टर मोहम्मद अली धामरा, पुलिस पोस्ट कच्छ जे इंचार्ज सब इंस्पेक्टर इमदाद अली पंवर बमा स्टाफ ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे जवाबदार मोहरम वलद अली शेर मलकानी के गिरफ़्तार करे वरितो। शुरूआती जांच दौरान गिरफ़्तार जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ कोस्टल हाईवे खां लेट स्टाफ ते झंग मां 2 गऊं, 1 रिपीटर ऐं वारदात में इस्तेमाल थींदड़ पिस्तल पिणु हथ कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार जांच दौरान ॾोह जो इतराफ़ कंदे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ढोर चोरीअ जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस हुजण जो बि इंकशाफ़ कयो आहे, जिन जो क्रिमिनल रिकॉर्ड हासिल कयो पियो वञे। पुलिस फ़रार जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हणी रही आहे ऐं गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ घारो थाणे ते असले एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक जांच जारी आहे।